भरिया सिटी में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में शहीद बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं अफ़गानियुनि जी सिंध में लोध ख़िलाफ़ शहरियुनि शाज़िब मेमण, मोहसिन रज़ा कुरैशी, नादिर मंगी, सदाम मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेन बस स्टैंड खां भरिया सिटी प्रेस क्लब ताईं सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते अॻुवाण चयो त अफ़गानी पठाण बेगुनाह सिंधी नौजवान बिलाल काका खे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे इहा घटि आहे। हिननि चयो त अफ़गानी पठाण सिंध में रही करे असां सिंधियुनि ख़िलाफ़ ज़हर उगाए रहिया आहिनि, अमन सिंधियुनि ते हमिलो करे रहिया आहिनि, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिंध असां सिंधियुनि जी आहे, सिंध में अफ़गानी पठाण लाइ का बि जॻह न आहे। हिननि खे फौरी तौर पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।